नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे सुल्तानपुर खां ख़बर ॾिना। सुल्तानपुर ऐं भरपासे वारे इलाइक़नि जे माण्हुनि पारां सियासी समाजी शख़्सियत मुख़्तियार मंगी जी मेज़बानी हेठि ऑल पार्टीज़ अॻवाननि जी गॾिजाणी कोठाई वई, जंहिं में PTI रीजन सखर जे अॻवान सरदार ग़ुलाम अब्बास, अलमारू पप्पू खान चाचड़, हाजी ताज मोहम्मद चाचड़ समेत तालका क़यादत समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि समेत ॿियनि सियासी समाजी धुरियुनि जे माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते गॾिजाणी जी शुरूआत तलावत कलाम पाक सां कई वई। प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र मुख़्तियार अहमद मंगी पारां आयल माण्हुनि खे आइजाणो पेश कयो वियो ऐं गॾिजाणी जे एजेंडा पेश कई वई, जंहिं में 5 महीननि खां बंदि पयल पन्नू आकिल छावणी रोड खे खोलाए ॾियण ऐं मुख़्तलिफ़ रोडनि ते नाक़िज़ सूरतहाल वारी एजेंडा पेश कई, जंहिं में सभिनी धुरियुनि जे अॻवाननि पारां हिकी राय सां थींदे पन्नू आकिल छावणी लंघ खोलाए माण्हुनि खे सहूलियत वारे एजेंडा ते रोशनी विधी वई ऐं मुतालबो कयो त छावणी जे बाला ऑफिसरनि सां मिली करे छावणी मां सिधो संओं गुज़रण लाइ रस्ते ॾियण जी दरख़्वास्त पिणु कई वई। अॻवाननि चयो त असां मुस्तफ़िक़ राय सां गॾिजी करे AC पन्नू आकिल सां मुलाक़ात जो टाइम वठी दरख़्वास्त ॾिनी वेंदी ऐं पन्नू आकिल वञण लाइ लंघ खोले ॾियण लाइ गुज़ारिश कई वेंदी। इन खां पोइ गॾिजाणी जे आख़िर में रोड ठाराहियो लंघ खोलायो वारी तहरीक खे मुनज़म तरीक़े सां हलाइण वारी मुहिम खे बि तेज़ करण जी तलक़ीन कई वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।